नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे खोखर पाड़े जी इमाम बारगाह में खिपरो म्यूनसिपल कमेटी जी लापरवाही सबबि गंदगी जो ढेर बणिजी वियो। मुहर्रम हराम शुरू थियण बावजूद हिन इमाम बारगाह समेत मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि में खिपरो म्यूनसिपल कमेटी खिपरो पारां सफ़ाई जो को बि बंदोबस्त न हुजण सबबि इमाम बारगाहनि ॿाहिरियां गंदगी जा ढेर गॾु थी विया आहिनि, जंहिं करे मजलिस ॿुधण जे लाइ ईंदड़ मोमिननि खे सख़्त ॾुखाइयूं पेश अचनि थियूं। मोमिननि जो चवणु आहे त मुहर्रम हराम जे महीने में असांखे इमाम बारगाहनि जे लाइ इंतज़ामिया पारां मिट्टी जा टाला न ॾिना विया, न वरी को स्वीपर मुक़ररु कयो वियो जेको इमाम बारगाह जे ॿाहिरियां सफ़ाई सुथराई करे। हिननि इंतज़ामिया खे चिता ॾींदे चयो त अगरि सफ़ाई सुथराई जो अमल बहितर न बणायो वियो त असीं रोडनि ते निकिरी सख़्त एहतिजाज कंदासीं। न को असां वटि अञा मिट्टी आहे, न को ॿियो, न कोई नालनि जो ॾिसो कल्ह बरसाति पई आहे, सॼा नाला हिते पलटी थिया आहिनि। सम्झे असांखे गंदो पाणी अलम बारगाह में अंदरि आयो आहे। असां 10 चकर विया आहियूं बाबा, असांजी सफ़ाइयूं करायो 6-6 महीना साल कुझु कोन्हे हिते। ई असांजा रोड रस्ता थोरा वीरान लॻा पिया आहिनि, नालियूं वालियूं उथलनि पियूं, इमाम बारगाह जो टाइम लॻो पियो आहे, कंहिंजो बि तावन न आहे हिते। असां सां इंतज़ामिया छा थी चए? कुझु अचे ई कोन थी, चवंदी छा असां वटि केरु कोन थो पुॼे। कल्ह बि आयो आहे पाणी गटरनि जो सॼो हेॾां अलमनि में पियो वञे, परियां रस्ते जी हालत तव्हां ॾिठी आहे। ऐं हिते न को अहिड़ो को बल्ब या अहिड़ो असांखे को सहूलियत का बि कोन ॾिनी अथनि। इहा मदद कयो असांजी ग़रीब हालत जेको उन्हनि खां थी सघे, मिट्टी आहे, सफ़ाई आहे, इन जे हालात सां असां इहो आहे त हीअ वार्ड नंबर 2 आहे असांजो। हिते न को सफ़ाई वारो को अचे थो। ऐं हीअ जंहिं बि 2-टे दफ़ा असां टाउन में वियासीं, TMA खे चयो ऐं हिते अचनि था, जंहिंखे बि सफ़ाई वारे खे चऊं था, हू चवनि था असांजी हिन ड्यूटी, असांजी हिन वार्ड में ड्यूटी न आहे। ठीकु आहे। उन खां पोइ असांजा 2-टे फंड आया हुआ, हीअ 3-4 गलियूं असांजूं मंज़ूर थियूं। ठीकु आहे। उहे बि हीअ फंड खाई हलिया। पहिरीं जुमे चानीअ जे नाले सां मंज़ूर थी गली, उन खां पोइ बाकर चानीअ सां थी, उहो बाकर खोखर जी थी, उन खां पोइ ॾाॾे मरी जी, उन खां पोइ शहबाज़ हिंगोरे जी गली मंज़ूर थी। 3-4 गलियूं असांजूं मंज़ूर थियूं। ऐं असां ज़मीर असांजो जेको वार्ड जो आहे चङो मुड़ुसु काउंसलर, उनखे असां 2-टे दफ़ा चयो बाबा हीअ असांजूं गलियूं मंज़ूर थियूं, गंदगी ख़तमु करायो। असांजी को ॿुधण जे लाइ बि तयारु कोन्हे। ऐं असां हिते घणेई कयो आहे। ऐं हुननि जा जेके बि वोटर आहिनि, तक़रीबन हीअ वार्ड ईअं सम्झो PP जो गढ़ आहे ऐं हीअं सम्झो त लियारी आहे हीअ इलाइक़ो, वार्ड नंबर 2। ऐं हिननि जे जेके बि हिन वार्ड जा माण्हू आहिनि, उन्हनि खे माना नज़रअंदाज़ कयो पियो वञे, का बि ॿुधनि जा। हिते सभु ग़रीब क़ौम थी रहे वीचारी। असांजे इंतिज़ामिया खां इहा अपील आहे त असांजूं सफ़ाइयूं करियूं, जेके असांजा फंड आयल आहिनि उहे बि ॾिना वञनि ऐं असांजी ॿुधी वञे। ऐं हीअ तव्हां हीअ हालत ॾिसो हली गलियुनि जी, बरसातुनि में मोटरसाइकिल का बि नथी मटे सघे। ऐं पाणी हींअर बि असांजे घरनि जे अॻियां बीठो आहे। असांजो इहो मुतालबो आहे, अॻिते बि हलियो असांजे घर जी गली जे अॻियां बीठो आहे, उहो बि तव्हां ॾिसो। असांजो इहो ई आहे त नाज़िम खां MNA MP जेके बि आहिनि, शाज़िया खां असांजो मुतालबो इहो ई आहे। असांजो कुझु आवाज़ ॿुधो थो वञे, न ॿुधंदा त इनशाला आईंदा को बि हूंदो, असांजे वार्ड मां नयो असां माण्हू आज़ादु उम्मीदवार बीहारंदासीं। हिते इंतज़ामिया को माना साथ न ॾेई रही आहे। ही मिट्टियूं कोन्हे हिते, सफ़ाई कोन्हे को, ऐं वधीक गंदगी पाणी, ऐं जेको आहे सो ही माना कुझु तावन ई कोन था करनि। कंहिं बि ॻाल्हि जो न कंदा त असांखे मजबूरन रोड ते अचिणो पवंदो। महिरबानी बराए त असांखे रोडनि ते न अचणु ॾियनि ऐं असांजा जेके आहिनि कम वो असांजा बराए महिरबानी कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।